सवाल कयो आहे गुलाम नबी। उहो त चए त आउं जानवरनि जो डॉक्टर आहियां, माण्हू मूंखां जानवर खसी कराईंदा आहिनि, इहो जाइज़ आहे या न? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जानवरनि खे खसी करणु जाइज़ आहे, हिन करे त उन्हनि खे खसी करण जे अंदरि मनफ़त ऐं फ़ाइदो मौजूदु आहे। खसी करण सां जानवर मतारा थींदा आहिनि ऐं उन्हनि जी सरकशी ख़तम थी वेंदी आहे। जीअं रद्दुल मुतार जे अंदरि अल्लामा शामी रहमहुल्लाह ताला फरमाए थो त जवाज़ो खिसाइल बहाइम बिल मनफ़अति वहिय इरादतो सिमनहा औ मनअहा अनिल अब्दे। पाण फरमाए थो त जानवरनि खे खसी करणु जाइज़ आहे, इन करे त उन्हनि खे खसी करण सां उहे मतारा थींदा आहिनि ऐं उन्हनि मां सरकशी ख़तम थी वेंदी आहे। जीअं सुनन नबी दाऊद जा लफ़्ज़ आहिनि त ज़बहन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यौम ज़बह कबशैन अक़रनैन अमलहैन मूजअैन। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुर्बानी जे लाइ ॿ दुंबा कुर्बान कंदा हुया, जेके चिट कमरा हुया, सिंगनि वारा हुया ऐं उहे खसी हुया। इन हदीस मुबारक मां मालूम थियो त खसी जानवरनि जी कुर्बानी जाइज़ आहे। इन जी शरह में अल्लामा तहावी रहमहुल्लाह ताला फरमाए थो त जानवरनि खे खसी करणु जाइज़ आहे। ऐं इन जो सबबु इहो आहे त जेकॾहिं जानवरनि खे खसी करणु मन हुजे हा त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़े जानवर जी कुर्बानी न कनि हा। रही इहा ॻाल्हि त कुझु अहादीस मुबारका में सराहत आई आहे त जानवरनि खे खसी न कयो। उन जो बि सबबु बयानु कंदे अल्लामा तहावी रहमहुल्लाह ताला फरमाए थो उन मां मुराद इहा आहे त जेकॾहिं जानवरनि खे खसी करण सां बिल्कुलु ई उनजो नसुल ख़तम थी वञे थो, अंदेशो आहे त उन सूरत में मनावा, ऐं ॿिए नंबर ते जेकॾहिं उन में को फ़ाइदो न आहे त पोइ मनावा। पर जेकॾहिं खसी करण में फ़ाइदो बि आहे ऐं उनजे नसुल ख़तम थियण जो बि अंदेशो न आहे त पोइ खसी करे सघिजे थो। इन करे जेको तव्हां कमु कयो था यानी डॉक्टरी वारो खसी करण वारो, त इहो बि जाइज़ आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।